अस्सलाम वालेकुम नाज़रीन, आवां तव्हांजो मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच। इबरत टीवी जी आलमी कप 2023 जे हवाले सां स्पेशल ट्रांसमिशन में तव्हांखे भलीकार चवां थो। अॼु आलमी कप जे राउंड मरहले जो आख़िरी मुक़ाबलो आहे, जंहिंमें मेज़बान भारत ऐं नेदरलैंड जूं टीमूं आम्हूं साम्हूं आहिनि। मेज़बान भारत जी टीम जेका आहे उहा अॻु ई टॉप 4 लाइ क्वालिफाई करे चुकी आहे ऐं ईंदड़ ॿिनि ॾींहंनि खां पोइ पहिरियों पंहिंजो सेमीफाइनल खेॾंदी, जॾहिं नेदरलैंड जी जेका टीम आहे उहा हींअर बॉटम ऑफ द पॉइंट्स टेबल आहे, जंहिंजे करे उहे कोशिशि कंदा त अॼु भारत ख़िलाफ़ु कामयाबी माणे थोरो पॉइंट्स टेबल में तरक़ी हासिलु कयूं। ज़ाहिरी तौर ते इन्हनि ॿिन्ही टीमनि जो अॼोको जेको मैच आहे उहो एतिरो न अहमियत जोॻो आहे, न उनजी एतिरी का पंहिंजो ख़ासि शाइक़ीन में दिलचस्पी आहे। तंहिं बावजूदि नेदरलैंड जी टीम खे कंहिं बि रीति जेको आहे उहो अंडर एस्टिमेट नथो करे सघिजे, छाकाणि त उहे ॾखण अफ्रीका जहिड़ी मज़बूत हरीफ़ खे हाराए चुका आहिनि। बहरहाल ॿी इहा तारीख़ बि रही आहे त भारत ख़िलाफ़ु अपसेट तमामु घटि थिया आहिनि गुज़िरियल ॿिनि टिनि वर्ल्ड कप्स दौरान। 2007 में उन्हनि जे ख़िलाफ़ु जेको आहे बांग्लादेश अपसेट करे उन्हनि खे शिकस्त ॾिनी, उन बैदि हू भारतीय टीम जेका आहे उहा एॾनि लो टीमनि खां घटि शिकस्तूं खाधियूं आहिनि, बल्कि न हुअण बराबरि शिकस्तूं खाधियूं आहिनि। सो ईअं चई सघिजे थो त भारत अॼु हिकु भेरो ॿीहर पंहिंजो जेका उन्हनि जी नाक़ाबिले शिकस्त वारी रिवायत आहे उहा बरक़रार रखंदे अॼु आख़िरी राउंड मैच में खटींदा। ॿी तरफ़ नेदरलैंड जी इहा कोशिशि हूंदी त उहा कहिड़ी बि रीति मेज़बान भारत खे शिकस्त ॾेई ऐं पंहिंजे आलमी कप जे सफ़र जी पुॼाणी हिकु सुठी पंहिंजो यादि ते ख़तमु करे। सो ॾिसूं त अॼु भारत खे पंहिंजो नेदरलैंड कहिड़ी रीति शिकस्त ॾियण लाइ का ख़ासि हिकमत अमली जोड़े थो, या भारत पंहिंजी जेका रिवायत आहे मुसलसल कामयाबी मिलण वारी उनखे बरक़रार रखे थो। तेसिताईं पंहिंजे मेज़बान मुदस्सिर नज़र बलोच खे ॾींदा इजाज़त। अल्लाह हाफ़िज़।